लाड़काने में शहीद अलामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जी 7वीं वरसी के मौके ते म्यूनसिपल स्टेडियम में शहीद इस्लाम क़ौमी कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई, जंहिंजा महिमान ख़ासि जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान जे सरबराह मौलाना फ़ज़लुर रहमान, सियासी समाजी अगवान पाकिस्तान जे साबिक़ वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी, अॻूणो गवर्नर सिंध मोहम्मद ज़ुबैर, सेनेटर मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी, मौलाना अवैस नूरानी, अॻूणो सेनेटर डॉक्टर सफ़दर अब्बासी, MPA मुअज़्ज़म अली अब्बासी, हाजी ख़ान महर, मौलाना अमजद ख़ान, कौम परस्त अगवान सनान खान कुरैशी, रियाज़ अहमद चांडियो, मौलाना मोहम्मद जान, आबिद मोहम्मद अली खोड़ो, मुफ्ती नसीर अहमद भुट्टो समेत मुल्क मां जमीयत उलमा इस्लाम जे लखें कारकुननि शहीद अलामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो सां अक़ीदत रखंदड़नि शिरकत कई। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे अॻवाननि चयो त शहीद अलामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो सिंध धरतीअ जो सचो सपूत हो। सिंध धरतीअ सां मुहबत करण वारनि हिकु बेबाक आलिम दीन सां गॾोगॾु जमीयत उलमा इस्लाम जो सचो सिपाही हो। हिन सॼी ज़िंदगी अल्लाह ऐं हुनजे रसूल जी ॻाल्हि कंदे गुज़ारी। हिन हर मास ते सिंध धरतीअ जे हक़नि जी पिणु ॻाल्हि कई। उहो हिकु इंसान परस्त इंसान हो जंहिं हर मज़लूम जी हिमायत कई, ज़ालिम सां अखियूं अखियुनि में मिलायूं। सिंध दुश्मननि इस्लाम दुश्मननि जे अखियुनि में कंडो हुयो, इस्लाम दुश्मननि खे बर्दाश्त न कयो। सम्झनि था त अलामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो खे शहीद करे असां हुन जे आवाज़ खे ख़तमु करे छॾींदासीं, पर शहीद अलामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो हर दिलि में ज़िंदा आहे। हुनजो नालो तारीख़ जे सोनहरी लफ़्ज़नि में लिखियो वेंदो। कातिलनि ते अॼु ताईं लानतूं वसी रहियूं आहिनि। शहीद अलामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जे कातिलनि खे ज़रूरु सज़ा मिलंदी। सिंध धरतीअ जो हर बच्चो ख़ालिद महमूद सूमरो आहे। जमीयत उलमा इस्लाम जे सरबराह मौलाना फ़ज़लुर रहमान कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो त इमरान ख़ान जी हुकूमत नाकाम थी चुकी आहे। असां पहिरीं चयो हो त इमरान ख़ान जी हुकूमत इस्लाम दुश्मन हुकूमत आहे। इमरान ख़ान जी हुकूमत में रिकॉर्ड महांगाई थी आहे, ग़रीब अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे, जॾहिं त ग़रीब अवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। जॾहिं त PDM हाणे इमरान खे घर भेड़ो कंदी। 2022 इलेक्शन जो साल आहे, वधीक ही हुकूमत नथी हली सघे। कॉन्फ्रेंस में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्तु कया विया। सिंध पुलिस सां जमीयत उलमा इस्लाम जे हज़ारे रज़ाकारनि ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।